हैदराबाद में गुज़रियल सॼी राति जेको आहे बरसाति थी आहे, जंहिंखां पोइ हैदराबाद शहर जा जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उते वॾे मिक़दार में पाणी जमा थी वियो आहे, जंहिंमें इंतिज़ामिया कोशिशि करे पई मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी कढियो वियो आहे। जॾहिं त अक्सर इलाइक़ा आहिनि जंहिंमें कासिमाबाद आहे, वाधू आहे, कासिमाबाद जा सिटीज़न कॉलोनी आहे, गुलिस्तान सजाद आहे ऐं उन खां अलावा सैरिश नगर आहे ऐं शीदी ॻोठ आहे। उते हिन वक़्तु वॾे मिक़दार में गिटियुनि में, रोडनि ते ऐं इलाइक़नि में जेको आहे पाणी कॉलोनियुनि में बीठल आहे। जॾहिं त ॻाल्हि कयूं हैदराबाद शहर ऐं लतीफ़ाबाद जी, त उते बि लतीफ़ाबाद नंबर 6 आहे, 11 आहे, 12 आहे, उते जेको आहे वॾी मिक़दार में पाणी बीठल आहे। ऐं हैदराबाद शहर जी ॻाल्हि कयूं त रेलवे कॉलोनी आहे, रेलवे स्टेशन वारो इलाइक़ो आहे ऐं हिन वक़्तु आऊं जिते मौजूदु आहियां ठंडी सड़क, हिते बि वॾी मिक़दार में अञा ताईं पाणी जेको आहे निकाल न आहे थी वियो, जेतोणीकि जो हिते मशीनरी बीहारी वई आहे गवर्नमेंट पारां ऐं इंतिज़ाम कया विया आहिनि पाणी कढण जो, पर उन बावजूद बि हिते हिन वक़्तु बि तमामु वॾे मिक़दार में पाणी जेको आहे हिते बीठल आहे। ट्रैफ़िक जी रवानी जेका आहे त जेको हिकिड़े रोड ते रखी वई आहे, ॿिए पासे जेको आहे इहे इंतिज़ामिया पारां रोड पब्लिक जे लाइ बंदि कयो आहे, जीअं हिकिड़े पासे खां जेको आहे पब्लिक हले ऐं जीअं पाणी जेको आहे उहो निकिरी सघे। त हिन वक़्तु जेका मजमूई तौर ते सूरत हाल आहे हैदराबाद शहर जी, त अक्सर इलाइक़नि में जेको पाणी बीठल आहे उन जी निकासी न थी सघी आहे, जंहिंजे करे शहरी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए पासे बिजली जी जेका फ़राहमी आहे उहा बि बंदि हुजण करे अधु खां वधीक जेके इलाइक़ा आहिनि हैदराबाद शहर जा उन में जेको आहे बिजली जी फ़राहमी बि मुअतल आहे।